अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ कूंज न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। कूंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। बांधीअ में 25 ॾींहं अॻु नांग कखिण बैदि ॾाक्टरनि जे लापरवाहीअ सबबि फोत थियल 13 साला नैंगर सनाउल्लाह जमालीअ जे फोत थियण वारे मामले जो जुर्गो अॻूणे चेयरमैन बांधी मुज़फ़र हुसैन जमाली जे सरपंच में मनाड़ो लॻे ॻोठ गुलाम अहमद जमालीअ में थियो। फैसले में ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि ॾाक्टरनि ऐं इस्पताल जे अमले ते गफ़लत साबित थी, जंहिं बैदि ॾाक्टरनि ऐं इस्पताल अमले ते 10 लख रुपया ॾंडु विधो वियो, जंहिं बैदि 2 लख रुपया माफ़ कया विया, जॾहिं त बांधी इस्पताल जे MS डॉक्टर इमदाद उतरा ते 5 लख रुपया ॾंडु विधो वियो। ड्यूटी इंचार्ज डॉक्टर गुल मोहम्मद मरिया ते 2 लख रुपया ॾंडु विधो वियो ऐं ड्यूटीअ ते मौजूदु हेठियुनि मुलाज़िमनि ते 1 लख रुपया ॾंडु विधो वियो, जॾहिं त टोटल ॾंड जी रक़म 8 लख रुपया कुझु ॾींहंनि में फोती नैंगर जे वालिद हबीबुल्लाह जमालीअ खे ॾिना वेंदा, जंहिं बैदि फोती नैंगर जो वालिद हबीबुल्लाह जमाली डॉक्टरनि ऐं अमले मथां कोर्ट में दाख़िल कयल केस तां हथु खणंदो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो कूंज न्यूज़।